नाज़रीन, मदेजी जे ॻोठ मोहम्मद मुराद बिरोही में पुलिस की चढ़ाई ऐं औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद करण वारे अमल ख़िलाफ़ ॻोठाणा सरापा एहतजाज भरिजी विया आहिनि। इन हवाले सां पेश आहे मदेजी खां सूर्य मीराणी जी ही रिपोर्ट। मदई भरिसां ॻोठ मोहम्मद मुराद बिरोही आहे, जिते पुलिस चढ़ाई करे चौधरी वारी जो तक़दुस पायमाल कंदे मज़दूरनि जे घरनि ते चढ़ाई करे जेको आहे सो हुननि जे मथां सख़्तु तशद्दुद जो निशानो बणायो। हुननि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। बिरोही बिरादरी अचो त उन्हनि खां पुछूं हुननि जो छा चवणु आहे। साजूर 6:30 बजे असांजे ॻोठ ते आयो, असांजे घर में घिरी। असां चांहि न पीता हुआसीं त असांजे हितां लट्टूं खणी असां ते तशद्दुद करे असांजा माण्हू खयूं, उन्हनि खे लट्टूं हणी मोबाइलूं पैसा फुरे। सत्तार मुंशी आहे इहो वॾो मदेजीअ जो, इहो असां सां वॾो नाइंसाफ़ी करे वियो आहे ऐं तशद्दुद करे वियो आहे ॿारनि ते। असां रड़ियूं करे ॻोठ पोइ पहुतो आहे त उन्हनि खे असां छॾायोसीं, त पोइ हिननि खे का ओयो ई न सबूत त हे त हलिया विया, माना माण्हुनि खे हथु कढे विया त काशे ओयो त न त खणी काॾे वेंदा, पोइ हलिया विया पाण। पोइ असां पंहिंजा माण्हू छॾायासीं, मोबाइल इहे पैसा ऐं मोबाइल हिननि जा खणी विया। असांखे सुबुह ख़बर न हो, अचानक सुबुह सवेरे पुलिस अची माना छापो हणी असांखे असांजा भाणेजा मुंहिंजा इन्हनि खे खईं। पोइ जॾहिं ख़बर पइजी वियो, मां पाण रुकी करे हितां अॻु अची वियुमि। सतार साहिब सां मां मिलियुमि, हुनखे चयुमि बाबा छा मसइलो आहे, छा थियो आहे, छा ॾोह आहे, छा हिसाब किताब आहे, कंहिंजी फिराद आहे या न आहे। चए का फिराद विराद कोन्हे को, बाक़ी रोड फुर थियल आहे। ठीकु आहे, रोड फुर थियल आहे, हुनजो पहिरियों को ॿियो को छा आहे, बग़ैर सबूत बग़ैर हिसाब किताब खां ॿिए संगत जे चवण मुताबिक़ असां सां हिकु दफ़ो न 2-3 दफ़ा हिन नाजाइज़ी थियल आहिनि। असांजे छोकिरनि खां मोबाइलूं कसे धक हणी घरनि में जेको बि हुजे तलाश पियो करे सामान खणण जे कान, त अहिड़ो नाजाइज़ी जो अंदाज़ खां ॿार आहे। तुंहिंजो को बि ॾोह हुजे त बीह असां सां ॻाल्हाए टपड़ छो थो खणे, त अहिड़ो नाजाइज़ी अंदाज़ खां मथे असां सां कयो आहे। कोर्ट खां अपील कंदासीं त असांजो ॿुधे न, त हे त असां सां ज़ुल्म मचाए बीठो आहे तार जो। कैमरामैन समी मीरानी सां गॾु सूर्य मीरानी, मेहरान टीवी, मदई।